परिणीति चोपड़ा नेठ राघव चड्ढा जी शरीके हयात बणिजी वई। काल्ह इन मशहूर जोड़े जी शादी पंजाबी रस्मुनि मूजिब थी ऐं तक़रीब जूं तस्वीरूं बि गर्दिश करे रहियूं आहिनि। परिणीति रवायती लहंगो पहिरियो ऐं इन खां पोइ गुलाबी लिबास में नज़र आई। ॿिए ॾींहुं परिणीति खे हीरनि जो हार ऐं सींद में सिंदूर ॾिठो वियो, जंहिंमें हूअ ख़ूबसूरत लॻी रही हुई। उदयपुर में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां परिणीति ऐं राघव जी शादीअ जे हवाले सां सरगर्मियूं जारी हुयूं। माण्हू जोड़े खे ॾिसण एयरपोर्ट ते बि मौजूद हुआ। शादी जी तकरीब राजस्थान जे शहर उदयपुर में तारीख़ी माग लेला पैलेस ते थी। इन दौरान राग रंग जूं तकरीबूं बि थियूं हुयूं ऐं घोट कुंवार ॿेड़ीअ ते ॼञ वठी पहुता। परिणीति चोपड़ा जो चवणु आहे त असांजी दिलयुनि खे अॻु में ई इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वई हुई। इन ॾींहं जो वरिहनि खां इंतज़ार हो। परिणीति जी सौट प्रियंका चोपड़ा ऐं संदसि मुड़ुस निक जोन्स शादीअ में शरीक न थिया, पर जोड़े जी शादीअ जी तकरीब में मक़बूल टेनिस स्टार सानिया मिर्ज़ा उन्हनि जी खोट महसूस थियण न ॾिनी। जॾहिं त परिणीति ऐं प्रियंका ॿिन्ही जा मदाह सवाल ज़रूर उथारे रहिया आहिनि। परिणीति चोपड़ा पंहिंजी शादीअ जूं झलकियूं सोशल मीडिया ते शेयर कयूं त सभिनी खेसि मुबारकूं ॾिनियूं ऐं उन्हनि में प्रियंका चोपड़ा बि शामिल हुई। प्रियंका खां सभिनी हिकु सवाल कयो त अव्हां ख़ासि मौक़े ते शिरकत छो न कई। अक्सर माण्हुनि खेसि इहो चई शर्मसार कयो त ही परिणीति जूं तस्वीरूं आहिनि, अव्हां जी तस्वीर किथे आहे। यादि रहे त प्रियंका चोपड़ा अॻु ई परिणीति जी शादीअ में शिरकत खां माज़रत करे छॾी हुई, पर सानिया मिर्ज़ा अॻु ई चयो हो त परिणीति जी शादीअ में वेंदी ऐं खेसि डिघो भाकुर पाईंदी।